जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम खौफन व तमअ व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून फला तअलमु नफ्सुम मा उख़फ़िय लहुम मिन क़ुर्रति अयुन जज़ाअन बिमा कानू यअमलून। हर किस्म जी हमद सना अल्लाह कबुल हाकिमीन रब्बुल आलमीन जला दुरूद सलाम प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते वजन। मुख्तसर हमद सलात का बाद कायनात जी हर शय अवां के मुखे एकड़ो सबक दे थी तो अल्लाह कबुल हाकिमीन दी इताअत बंदगी की कबिया। आसमान के जिसम था इधर समाउन शक्कत व अज़नत लिरब्बिहा व हुक्कत। यो कायमात अल्लाह जे हुकुम सां कायमा जेकॾहिं क़यामत जे दिहाड़े फाटी पवंदो त अल्लाह जे हुकुम सां फाटी पवंदो। इहो आसमान अल्लाह जो फरमाबरदार रहा, नाफरमाना त हे इंसान ना। जमीन ते नजर पवे थी व इदल अर्ज़ मुद्दत व अलकत मा फीहा व तक़ल्लत व अज़िनत लिरब्बिहा व हुक्कत। या जमीन बीहे या शक थी टुकरन नहीं जर्रन में तकसीम थी वने। इहा बि अल्लाह जी फरमाबरदार रहा, नाफरमान ना ते हे इंसान ना। सिज ते नजर पवे थी वशम्सु तजरी लिमुस्तक़रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। इहो सिज बि अल्लाह जो फरमाबरदार रहा, नाफरमान ते हे इंसान ना। चंद्र ते गौर करियो था वल कमर कद्दरनाहु मनाजिल हत्ता आद कल उर्जूनिल कदीम। चंद्र ब अल्लाह जो फरमाबरदार रहा, गुनहगार त ही इंसान ना। तारन जा चमकंदड़ सफर कंदड़ के झुरमुट नजर ब अचन था। अल्लाह फरमाए तो वन नुजूम मुसफ़रातुम बि अमरे। ये ताराब अल्लाह जे हुकुम मुताबिक सैर ऐं सफर कंदा आहिनि। इहे बि अल्लाह जा फरमाबरदार आहिनि, नाफरमान ना ते हे इंसान ना। कुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम। बाह दुनिया जी हर शय के साड़े पर इब्राहीम अलैहिस्सलाम के न साड़े। या बाह अल्लाह जी फरमाबरदार रहा, नाफरमान ना थे इंसान ना। पानी ते गौर करियो था, पानी दुनिया जी हर शय के बोड़े पर फन फलका फकाना कुल्लु फिरकिन कत्तौदिल अज़ीम। मूसा अलैहिस्सलाम दिला बतरफा वडा जबल थी बीही रहे, विच मां रस्तो ठही पवे। अल्लाह जो कलीम गुजरी वने ऐं अल्लाह जो दुश्मन फिरौन बुडी गर्क थी वने। पानी बि अल्लाह जो फरमाबरदार रहा, नाफरमान ना थे इंसान ना। मौसम अचे सर्दी हुजे या गर्मी हुजे अल्लाह जी फरमाबरदार रहा। हवा थदड़ी हीर लगे या झक तूफान बढ़दी वने अल्लाह जी फरमाबरदार रहा, नाफरमान थे इंसान ना। हे नबातात हुजन, हे हैवानात हुजन, हे वण टिण ऐं बूटा हुजन या कुल कायनात जो को बि नजर ईंदड़ मंजर हुजे। अला लहुल खल्क़ु वल अम्र। अल्लाह फरमाए तो मखलूक बि मुंहिंजी आ, तो न ते हुकुम बि मुंहिंजो हलंदो आ। दुनिया जी हर शय उन अल्लाह अहकमुल हाकिमीन जी फरमाबरदार आ। मुसलमान व नाफरमान तो पाण आहियूं, गुनहगार तो पाण आहियूं, खताकार तो पाण आहियूं। ही जलसा प्रोग्राम खुतबात जुमा दर्स बुजुर्गन जी का महफिल उस्तादन जी का महफिल जिंदगी में एडा पैगाम बुधासी। सच बुधाइजो माजरत सां सभिनी खे ख़बर आ कूड़ हराम आ।
पर गलाण वारा गलाइन था। सबनी के खबर आ गीबत हराम करण वारा कन था। सबनी के खबर आ ब्याज हराम खाण वारा खाइन था। सबनी के खबर आ वालिदैन दी नाफरमानी हराम करण वारा कन था। गुनहगार साॻियो गुनहगारा मुसलमानो छा मौत जो खौफ दिलनि मां निकिरी वियो आहे? छा अज़ाब क़ब्र असांखे विसरी वियो आहे? छा मैदान महशर में अल्लाह जे अॻियां बीहण जो खौफ पंहिंजे दिलनि मां निकिरी वियो आहे? छा अल्लाह जी पकड़ जो खौफ इन्हनि दिलनि में कोन रहियो आहे? रब्बुल आलमीन फरमायो फकुल्लन नखज़ना बिज़ंबि फमिनहुम मन अरसलना अलैहि हासिबा। केतिरा अहिड़ा हुआ जिन्हनि जी असां पकड़ कई, कंहिं ते पत्थरनि जो मींहुं वसायोसीं तॾहिं बि गुनाहनि जे करे। व मिनहुम मन अखज़तहु सैहा, कंहिंखे सख़्त आवाज़ पकड़ियो त उन्हनि जे गुनाहनि जे करे। व मिनहुम मन ख़सफ़ना बिहिल अर्ज़, कंहिंखे ज़मीन में ज़िंदा दरगोर दफ़न कयोसीं त इन्हनि गुनाहनि जे करे। व मिनहुम मन अग़रक़ना, कंहिंखे पाणी में ॿोड़े गर्क कयोसीं त इन्हनि गुनाहनि जे करे। व मा कान अल्लाहु लियज़लिमहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। अल्लाह उन्हनि ते ज़ुल्म कोन कयो, हू पंहिंजो पाण ते पाण ज़ुल्म कंदा हुआ। मुसलमानों सोचो त सही, पाण बि केॾा ख़ताकार आहियूं, पाण केतिरा गुनहगार आहियूं। ज़िंदगी जा सभु कमायल गुनाह पंहिंजी ज़िंदगी में अॼु बि मौजूद आहिनि। यकीनन असांजो ज़िंदा ज़मीर असांखे झंझोड़े गवाही ॾींदो। जेका ग़लती तव्हां में काल हुई उहा ग़लती अॼु बि मौजूद आहे। मुसलमानो इस्लाह घणी थी आहे। अल्लाह जो खौफ ॿुधाए थो गुनाह न हुजे, ईमान जी मज़बूती सेखारे थी गुनाह न हुजे। हे जलसा पैगाम ॾियनि था नेकी जी ज़िंदगी हुजे, गुनाहनि जी ज़िंदगी न हुजे। पर पाण त तब्दील कोन थियासीं, पाण त साॻे जा साॻिया आहियूं। मुसलमानो पंहिंजे रब ॾांहुं मोटी अचो, गुनाहनि जी ज़िंदगी खे अलविदा चओ, नाफरमानी जी ज़िंदगी खे अलविदा चओ। ख़बर नाहे कहिड़ी घड़ी कहिड़े वक़्त में कहिड़ी साथ में हिन फ़ानी दुनिया जो ख़ात्मो थी वञे। घणी गारंटी आहे पाण खे? केतिरो यकीन आहे त घणो जीअंदासीं? थोड़ो हिसाब करे ॿुधायो। को हिकु ॾींहं जी या चंद मिंटनि जी गारंटी ॾेई सघे थो? कंहिंखे का गारंटी कोन्हे का। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस यादि रखो, गुनाह ते नाज़ा, गुनाह ते को टहक बि ॾींदो आहे, गुनाह ते को गुरूर बि कंदो आहे, गुनाह करे दीनदार ते को चथर ऐं मज़ाक बि कंदो आहे। अचो हिन हदीस खे यादि करियो। पाण फरमाइनि था बैनमा रजुलुन यमशी, एक शख्स हली रहियो आहे, मुरज्जिलुन रासा, वारनि जी सींद निकतल आहे, मुस्बिलुन इज़ारा, पांचा भेॾनि खां हेठि लटकनि पिया, यख्तालु फी मशियते, पंहिंजे हलण में वॾे गुरूर तकब्बुर आकड़ सां हली रहियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह रब्बुल आलमीन इन कैफियत में उनखे ज़मीन में ज़िंदा दरगोर करे छॾियो। अल्लाह जे गज़ब के दावत, अल्लाह जी कावड़ के दावत। मुसलमानों पाण सभु चवंदा आहियूं अल्लाह रहमान ना, यकीनन न आहे। अल्लाह अर्रहीम आहे, अल्लाह सभ खां वॾो मेहरबान आहे, अल्लाह अल गफूरुल वदूद आहे। पर छा पाण खे विसरी वियो आहे हू अल जब्बार बि आहे? छा पाण खे विसरी वियो आहे हू अल वाहिदुल कहार बि आहे? छा पाण खे विसरी वियो आहे हू अस समद सभ खां वॾो बेनियाज़ बि आहे? हू जेकॾहिं चाहे त पैगंबर ॾिसंदो, सवाल कंदो, दरख़्वास्तूं कंदो, इल्तिजाऊं कंदो रहिजी वञे, पर संदसि लखते जिगर अखियुनि जे आॾो वहाल बैनहु वल मौत वकान मिनल मुग़रक़ीन, पुटड़ो अखियुनि जे साम्हूं पाणी में गर्क थी वञे। अल्लाह समदा उनजी मर्ज़ी आहे। महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोअंदा रहिजी वञनि, पर चाचो कलमो न पढ़े। हू रब असमदा उन अल्लाह कबुल हाकिमीन जी मर्ज़ी आहे। हुकुम मिले लूत अलैहिस्सलाम खे सभु वञो, पर तव्हांजी घरवारी नाफरमान ना गुनहगार आहे, अवां सां गॾु कोन हलंदी। रब समदा उनजी मर्ज़ी आहे। छा तव्हांखे विसरी वियो आहे अल्लाह अल गफ़ार बि आहे त सभ खां वॾो गयूर बि आहे। अल्लाह खे बि गैरत ईंदी आहे,
अल्लाह के गैरत इंदी आ। पाण चऊं था पाण वॾा हया वारा आहियूं, पाण चऊं था पाण वॾा गैरतमंद आहियूं। मुसलमानो यादि करियो तव्हांजो रब सभ खां वॾो गयूर आहे। इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या साद अंत अगयरुन नास, साद तव्हां वॾा गैरतमंद आहियो। व अना अगयरु मिनका, पर यादि रखो आऊं यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खां वॾो गैरतमंद आहियां। वल्लाहु अगयरु मिन्नी, पर अर्श जो रब मु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वॾो गैरतमंद आहे। नाफरमानो उन्हें दी गैरत के दावत दो था, गुनहगारो उन्हें रब दी गैरत के दावत दो था, जालिमो उन्हें गयूर रब दी गैरत के दावत दो था। तव्हां तन्हाई में गुनाह कया, रब अल बसीरा दिसण वारो आ। तव्हां तन्हाई में गुनाह कया, अल्लाह समीआ बुधण वारो आ। तव्हां अकेलाई में गुनाह कया, अल्लाह शहीद आ। तव्हां दे हर गुनाह दे मथा गवाह भी आहे ओ रब्बुल आलमीन। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, लज़्ज़त वॾी ॻाल्हि आहे। ओ रब्बुल आलमीन त दिल जे राज़न खां वाक़िफ़ आहे। ॿुधायो जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजो ऐं मुंहिंजो वारो ईंदो, अल्लाह कबुल हाकिमीन जी अदालत लॻल हूंदी, छा चवंदासीं पंहिंजे रब खे? केड़ो मुंह खणी बीहंदासीं अल्लाह कबुल हाकिमीन जे साम्हूं? हे नाफरमानी सां भरियल ज़िंदगी, गुनाहनि सां भरियल ज़िंदगी, खताउनि सां भरियल ज़िंदगी। गणपत करियो, शुमार त करियो, दिरहम ऐं दीनार जो बि हिसाब आहे, रुपए जो हिसाब आहे, दुनिया सियासत कारोबार जो सॼो हिसाब आहे। कॾहिं कलम हथ में खणो, पनो पंहिंजे साम्हूं रखो, पंहिंजा गुनाह शुमार करण शुरू करियो। घणा महीने साल जा नथो चवां, अल्लाह जा बाना हिकु सादे पन्ने ते कलम सां लिखण शुरू कर। पंहिंजी निगाह जा गुनाह बि लिख, ज़बान जा गुनाह बि लिख, हथनि सां कमायल गुनाह बि लिख, पेरनि जे ज़रिए जंहिं गुनाह ॾांहुं हली वियो आहे उन खे बि लिख। कॾहिं अबे खे नाराज़ कयो अथई उहो बि लिख, अमड़ खे रंजायो अथई उन खे बि लिख, पाड़ेसरी खे तकलीफ़ ॾिनी अथई उन खे बि लिख, अल्लाह जे कानून सां बग़ावत कई अथई उन खे बि लिख, कंहिंखे इज़ायो अथई, कंहिं ते ज़ुल्म कया अथई उहे बि लिख, कूड़ बि तहरीर कर, ग़ीबत बि तहरीर कर। पंहिंजो नाफरमानियूं हिकिड़े दिहाड़े जो लिख त सही, तोखे ख़बर पइजी वेंदी केतिरो गुनाहगार आहे। ही त सॼी ज़िंदगी गुनाह सां भरियल आहे, ही सॼी ज़िंदगी नाफरमानी सां भरियल आहे। ऐं सोचां थो पंहिंजे रब खे चवंदासीं छा? अल्लाह के ॿुधाईंदासीं छा? अल्लाह छा खणी आयो आहे? अल्लाह मुंहिंजी अदालत में छा है? अल्लाह मुंहिंजी झोली में छा है? कल्ला इदा दुखतिल अर्ज़ु दक्कन दक्का वजाअ रब्बुका वल मलकु सफ़्फ़न सफ़्फ़ा वलिय यौमइज़िन बिजहन्नम यौमइज़िन यतज़क्करुल इंसानु व अन्ना लहु ज़िक्रा। जॾहिं जहन्नम खे आंदो वेंदो, जहन्नम खे ॾिसी नाफ़रमान गुनहगार चवंदो हाण मूंखे ॻाल्हि सम्झ में आई आहे। अल्लाह फरमाए थो हींअर जे सम्झो त छा सम्झो? चवंदो यक़ूलु या लैतनी क़द्दमतु लिहयाती, चवंदो काश पंहिंजी हिन ज़िंदगी लाइ कुझु खणी अचां हा। के सजदा हुजनि हा, के नमाज़ूं हुजनि हा, के निगाहुनि मां वहंदड़ अल्लाह जे ख़ौफ़ जा के ॻोढ़ा हुजनि हा, अल्लाह जूं यादूं, अल्लाह जी मोहब्बत, प्यारे पैगंबर जो सुन्नतूं हुजनि हा, अल्लाह जी अदालत में खणी अचां हा। रब्बुल आलमीन फरमाए थो पोइ छा थींदो? उन ॾींहुं कैफ़ियत छा हूंदी? ला यूसिकु वसाक़हु अहद, अल्लाह हुनखे अहिड़ो पकड़ींदो जो अल्लाह जी पकड़ वांगुरु ॿियो केरु पकड़े कोन थो सघे। छा चवंदासीं पंहिंजे रब खे? छा ॿुधाईंदासीं अल्लाह कबुल हाकिमीन खे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अल्लाह पंहिंजे हिकिड़े बंदे खे सॾु कंदो, उन खां सवाल पुछंदो, बंदा ॿुधा तो ज़िंदगी कीअं गुज़ारी? इन सवाल जे लाइ पाण घणा तयार आहियूं? जेकॾहिं पंहिंजो रब पाण खां इहो सवाल करे मुंहिंजा बंदा ॿुधा तो ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे, मुंहिंजा बेनमाज़ी बाप पंहिंजे रब खे छा जवाबु ॾींदे? छा अल्लाह खे चवंदे अल्लाह मूं ज़िंदगी भर नमाज़ छॾे ॾिनी? क़ुरान खां परे रहण वारा मुसलमानो रब खे छा जवाबु ॾींदो? अल्लाह हिन शख़्स खां पुछंदो, ॿुधा ज़िंदगी कीअं गुज़ारे आयो आहे? चवंदो अल्लाह मूं ईमान बि आंदो, अल्लाह मूं नमाज़ बि पढ़ी, अल्लाह मूं सदक़ात ऐं ख़ैरात बि अदा कया। रब्बुल आलमीन फरमाईंदो मुंहिंजा बंदा जिते बीठो आहीं
इते ही बीठो रहा, हिता अगते हलण जी तोखे इजाजत कोने का। हिन वक्त हींअर जो हींअर असां तुंहिंजे मथां गवाह पेश करण वारा आहियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था, बंदो सोचण शुरू कंदो, मुंहिंजा तन्हाई जा गुनाह उन्हनि जो गवाह भला केरु थींदो? मुंहिंजा अकेलाई जा गुनाह दुनिया जी कंहिं अख ॾिठा त कोन हुया, भला उन्हनि जो गवाह केरु हूंदो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उन महल हिन जी ज़बान ते ताला लगी वेंदा ऐं अल्लाह हिन जे हथनि खे चवंदो, ॿुधायो केॾो गुनहगार आहे। अल्लाह हिन जी चमड़ी खे चवंदो, तूं ॻाल्हाए ऐं ॿुधा ही केॾो ज़ालिम ऐं गुनहगार आहे। रब्बुल आलमीन हिन जी रान खे हुकुम ॾींदो त तूं बि ॻाल्हा त ही केॾो ज़ालिम ऐं गुनहगार आहे। रब्बुल आलमीन फरमायो, अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। उन ॾिहाड़े ज़बान ते ताला लगी वेंदा, हथ भी ॻाल्हाईंदा, पेर भी ॻाल्हाईंदा, इंसान जी चमड़ी भी ॻाल्हाइण शुरू कंदी। हिननि छा कमायो? मुसलमानों मोटी अचो पंहिंजे मालिक ॾांहुं, पंहिंजे ख़ालिक ॾांहुं। गुज़री वई जेका गुज़री वई, समूरी ज़िंदगी गुज़री वई। हींअर बि वक़्तु आहे, हींअर बि वक़्तु आहे, हींअर बि वक़्तु आहे। मुसलमानों मोटी अचो, अल्लाह जे अॻियां मोटी अचो। कुझु लुड़क वहाइण सिखो, अल्लाह जे अॻियां रोअण सिखो, पंहिंजे रब खे सजड़ा करण सिखो, पंहिंजे रब खे इल्तिजाऊं करण सिखो। ए मुसलमान, ए कलमे पढ़ण वारा, ए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण वारा उम्मती, हींअर बि वक़्तु अथई, हींअर बि वक़्तु अथई। तूं मोटी आहे, छॾे ॾे नाफ़रमानी जी ज़िंदगी, छॾे ॾे गुनाहनि जी ज़िंदगी। मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो इहो आहे त दुनिया जी हर शइ अल्लाह जी फर्मा बरदार आहे, नाफरमान सिर्फ इंसान ना। ख्याल कजो किथे अल वाहिदुल कहार पाण खां नाराज न थी वञे। ख्याल कजो अल गयूर रब के किथे गैरत न अची वञे, किथे अल्लाह जी पकड़ जा शिकार न थी वञो। दुआ है अल्लाह ताला मांखे मूंखे गुनाहनि जी ज़िंदगी ख़त्म करे खुलूस दिल सां सच्ची तौबा करण जी तौफीक अता फरमाए। आमीन। व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।